मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई कुकु कोंडाई अरे बाबा कहते कावड़ जो बेवनी ए ठंडी नहीं गाल न कुछ यो सेठ है न होटल हारो उन्हें ते कावड़ छो खीरे जी जाए थे केमिकल तो लाचा न आप चाय जी पत्ती जी जगह थे रंग तो मिला है अरे न न इधर जुम्मन आरंग के तो बिहारे इधर जुम्मन के दखल ते तो बिहारे था अरे न न होटल ते तो बिहारे न वो होटल दे वे तुझे खाते में चाय दा पियन जा तो गाल लालू साहब आर्डर तो इधर जुम्मन के मवाली यारे छेले चोरी में सोगो कणवा हां अदे बहणी सुतली होटल वाले के वार्निंग ने निया तो इधर जुम्मन के भी ना है हारणो नके सोगो कणवा वो वरी दिस छो तो यारे होटल वालो से तो उनन के अबे तो सीधा पॉइंट पे आना यहाँ वहाँ क्यों घुमा रहा है अबे हिला दिया तूने भी यार हिला तो वो मुझे रहा है ये होटल वाला अबे भेड़ी में को बताता हूँ कर्स सेंचुरी लाइन से मैं जा रहा हूँ गुलाब जे गुल जे फ्लेवर वारी है ये सुर्खी न भी घट में घट 2.5-3 सवन जी तो हुंदी ये सुर्खी माना लिपस्टिक अरे केदा जी तैयारी आ चिरकनी प्यारी वाली छाजी आ या ख्वारी वो तू भी करना पाजी ख्वारी बोलो दिसना छोरी के थी तरह जा वठी मेकअप करे मां सुको बूत कई बैठी आ तू सुर्खी ऐं पाउडर छो थी हणी हल जे करे भला तोखे पाउडर जी जरूरत आ हू पियो थई अटे वारो दॿो उन मां लप खणी अटे जी पंहिंजे इहो बूत रे मले छॾ जे करे मुसाग जी तोखे जरूरत पए न बबुरनि तां छोॾा लाहे थो अचां उहे वेठी ॾंदड़ खे हणो छो निभागा हाणे एडी पोड़ी थी वई आ छा जो मूंखे अटे जी ऐं बबुरनि जे छोड़े जो तो ॾस ॾी मां त इहो नथो मञा त को मां पोड़ो आ पर गोडन में खड़ खड़ अखिन में चिपियूं ऐं नज़लो कनन में घड़ियूं करे पे था हे टे जो अचन त हाय हाय वलू पोड़ो थी मां त हाणे न कोन थी चवां इहो ई त चवां तो त तूं पोड़ी थी वई है तॾहिं त पोड़ी थी वई ठहियो हाणे ये मूंसां बहाना न हलंदई ये सब मूंखे खपे जेका छोरी पई थी मुंहं खे थपे त पोइ हीअं थो कयां कीअं कयां छा कयां ॻाल्हि सम्झ में अची वई त कंहिं जवान जमाण छोकिरीअ जो फोटू दुकान वारे ॾे खणी थो वञा दादा हिन मुहांडे ते मूंखे मेकअप जो सामान ॾे छो यार के बूठा छा मां ख़राब आहियां छा जो मुझे तू तस्वीर न तो खड़ी सकी ओडे अरे अकल जी अंधी ने तो आरे तोबरे जड़े बूथारे फोटो ते मेकअप शेकअप कोन मिलंदो बगे हो दारो ई कट्टी दुकान रचंदो आहर में रखी सखाए उठई जेके तू ये मुखे न चवी हां तो दुश्मन मुते खिलाना दुश्मन पे तो मुते खिलाई रखो तू मुझे सजण नते वलू मवाली है किलो तरीको पान तो सुधरल कोनी बकरियन के सुधार मार पोई अरे बकरियन जो काथे स्कूल आए जो ते बकरियन के पढ़ाया अरे रे मवाला तू को जेड़ो छो तो करी आखिर तो सा मसलो छा है शायद तो के खबर ना है मुजो नालो कमदार कोड़ो एड़ो कंदो सा सोड़ो जो सवड़ में बिसी लगंदी हां तो डिठो या बुद्धो त मु बकरियन के चयो त वनी हरु भरु गोभी वाले फछल में पाओ भला बुध हिन गोठ में ॿियनि जूं बकरियूं पाइन उहे बेचारनि था उहे नुकसान छो न थियूं कनि अरे रे हिकड़े मसले मां मस जान छुटिया वरी बी फशरी जे मुंड में ही जा फशरी तू थो करी इज्जत सां गाला माइटन कोने से कर इज्जत के कबिया पर तू जो डो ना है जे मानु जो कमदारी उने खां बई त 3 किलोमीटर परे थी रहे मुखे त लगे तो इज्जत जी खबर तो खे बकाने का सही छो खबर ना है हिकड़ी शाहो ई मां बी नूरे वाली जान के अगे शहर में गुजारे वई इज्जत जी खबर गोठ में जा रहूं सब इज्जत जी खबर आ मुखे हिकड़ी गाल बी समझ में कोने त मानू जेका मरन था साल में डिसंबर में सब मरी था वञनि पोइ गण पथा करायूं न वरी डिसंबर में ओतरा ॿार ॼमनि था इहो भला छो अरे रे मूंखे कहिड़ी ख़बर मुंहिंजी मादा ई पुगंदी आहे जे मुंहिंजो पीउ कबरू खोटींदो लटाए न बकरियूं फसुल में पयूं अथई इन जो हिसाब किताब थींदई छो जो मां कमदार कोड़ो
हेड़ो कंदो सां सोड़ो सवण में विझी लॻंदी। हा मूंसां छा जो हिसाब कंदे बा छो मां को गाह में गिरियो आहियां छा? गोभी बकरियूं पियूं खाइनि न, बकरियुनि चवण जी ॻाल्हि आहे। बेज़बान जानवर हुनखे वीचारे ख़बर ई कान्हे का। पर तव्हांजी गोभी का भली हाल आहे छा? वञे थी फिरियो गिरियो गोभीअ में पई हुन। हाणे मां जल्दी सां अॻिते झलु न त पराए फटुल में न गिड़ो बस। मां सम्झी वियुसि, मां तोसां फशरी कोन कंदुसि। मां वञाए थो पुट मालिक ॾे। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। शुक्र तो वञी थो मालिक ॾे। हक़ीक़ी मालिक सां मिलियो असांजी जान छुटे। अरे उन मालिक ॾे न, बनी जे मालिक वलू ॾे। उहो ॼाणे तव्हां ॼाणो। मुंहिंजी ज़ारी आहे तोपा नि तोपा। किथे ॻाल्हि थी तो जारी। छॾो रे बकरी जा कम ॾिस हिन फसुल मां हुन में बियो वरी फसली कराए दो। अदा भेणी वाह तू ही त हाणे बदली कराए छो को नामी गिरामी ॾोहारी मस्किन जे ॻोठ में काहे पियो आहे छा? अरे न हिन ॻोठ में पंहिंजी इज़त ई न आहे। इज़त न आहे? भितिन ते मुंहिंजे ख़िलाफ़ नारा लिखिया अथनि छा? न दा भेणी वाह पर उहो वक़्तु बि परे न आहे। अरे वो लोड शेडिंग में ॼावल मसलो त ॿुधाए न। इतने जो मन खे होटल वारो वरी बि उते विहारे थो। अच्छा इहा ॻाल्हि आहे, मतिलबु मुड़े नथो? न चवे थो मां जेकर ग्राहकनि खे चवां त होटल फिटी वञे। दर्स इन जी होटल लाॻीतो था फिटायूं, इज़त सां कोन सम्झंदो। इते रख न मुंहिंजी बिंदरी भेण जा सगा मुड़स आख़िरकार कुकू कुंडाई जो भेणियो ई हाणे चांहि पिण ते दिलि चवंदी इहे कम कर न। आयो किथे शागिर्द? उस्ताद तुंहिंजी जूए में होटल ते कोन था वञो न? उस्ताद असां त कोन पिया वञूं पर मालिक पाण चयो तव्हां मुंहिंजा गिराक कयो मां होटल थोरे फिटाईंदुसि। उहो त आहे पर सरेआम वेहण खतरे खां ॿाहिरि न आहे। ऐं ॿी ख़बर अथव पुलिस तव्हांजे पोयां आहे डीज़ल ते। उस्ताद उन ॾींहुं सिपाही बुढल वॾियूं रड़ियूं करे सूचनीअ खे ॿुधायो त असांखे टाइम मिली वियो निकिरी आयासीं। इन करे त चवां थो होशियारी कयो, पुलिस सां मुंहुं बुझो ऐं पंहिंजो कम बि कयो जेको असांजो धंधो आहे डीज़ल ते। उस्ताद असां कोन पिया वञूं पर मालिक पाण चयो तव्हां मुंहिंजा गिराक कयो मूंखे होटल थोरी फिटाइणी आहे। उस्ताद सच ॿुधाए असां बि ओॿाण खां थी पिया आहियूं। का नई शैतान खे ॿुधाए माण्हुनि खे वेड़ा को हाउ ठारियो। लालू जॾहिं खां वॾो थियो आहे न त ॻोठ में माठ थी विया, मां पाण परेशान आहियां। फशरियूं घटि थी वयूं आहिनि, कम खे पटियो डीज़ल ते पटियो। उस्ताद असां बि शिकार ॻोल्हियूं था, तूं बि ॻोल्ह। बाक़ी हुननि माण्हुनि खे वेड़ाइण असांजे खाॿे हथ जो कमु आहे। ठीकु आहे मां लालू वटि रही कम खे पटियां थो, तव्हां वल्लू वारे पासे रही कम खे पटियो डीज़ल ते। सुतरी सुबेदार घर मां नहीं खाइण तो वञा। वापस होटल दे तोखे ताबो ॾियणो आहे। छा थियो वरी सुतरी साहब? होटल बंद कर। होटल बंद कया छो? ओ वॾा होटल ते वरी काॾे हलूं, इते ई दाबो ॾीस। यार ताबो त हिते बि ॾेई सघूं था। होटल बंद करणी पवंदे छो जो तूं वॾो गंद कयो आहे। ईदन जुमन खे विहारे असां तोखे झलियूं था पोइ बि तूं हुननि खे विहारी थो। बाबा सभु मुंहिंजा गिराक आहिनि, कीअं मां उन्हनि खे झलियां? तव्हां होटल ते मुंहिंजी ते न वियो? ॻाल्हि त ॿुध, इन ॿिनि ग्राहकनि जे करे सभु था वेहनि छा? ईदन जुमन हने या वरी LCD जंहिंते क्रिकेट थी हले। ॿिनि ग्राहकनि जे करे जेकॾहिं होटल बंदि थो करी त भली बंदि कर। होटल बंदि कयां? ईसा हे इज़त सां कोन सम्झंदो। कांडेरा या होटल बंदि कर या हाली इलाइक़ा में वेह। तोखे ॾोहारनि जी पथारीदारी करण जे ॾोह में गिरफ़्तार था कयूं। ठीकु आहे ठीकु आहे, मां होटल बंदि थो कयां बसि न। मंदी सही आहे। होटल हुअं ई बंदि थो करे, हिकिड़ी प्याली जी चुस्की हणी चुसि। हा फोन करे छॾ छोकिरनि खे, आख़िरी चाह पियो असां वञी। पावली ओ पावली जल्दी कर थां धोई वठ। अम्मा हूं छा थियो थई? हथन में लिखूं थई या ताकत कोन थई? थेली चढ़ाई पो थां धोई दिए। अम्मा माई पावली मां सिकीला दीदी घर था वञू। तहां सिकीला दीदी वञो, हिते थां भली सुकन। अम्मा भला अॼु को ॾींहुं थां धोंदी त लही कान वेंदी। दिलाली तू भला हल मां थां धोई अचां थी। न न तू थां कोन धोंदी, अम्मा जी मन शामा समझां थी। अधे मां वाले जो बाहर कमाइण अम्मा के भी अंदर में हुरे। आई हालत ॾिस कीअं छरी गाल मां गाल ओड़ थी करे। मूं ये काथे चयो? हां अम्मा मां भला तोखे नथी सुञाणा छा? मां तांजी चङाई में आ, छो जो मूं पंहिंजो शर ॾिठो आ। कलुआ खे छूट ॾेई जेको मुंहुं लोड़ियो आ न त चवां थी तां असां ये न थे। लालू त खेर पंहिंजो मट पाण आ, हू एरे गेरे खे मुंहुं ॾियण वारो आ, पर मवाली त मोगो आहे, माण्हू मुंझाए था विझनसि।
हिकड़े दफ़े चुरत ते पाली खे डंडो हई न हाणे न कंहिं भरिस त छोरी खे कोन्ह देर न कंदो। अम्मा अधो मवाली हाणे एतिरो बि चरियो कोन्हे जेतिरो तूं हुनखे सम्झी थी। हाणे ॻाल्हि ॿुध, असांखे देर थी थिए, असां वञूं था। पोइ थावा मां मलिया। मां तूं थावन के छॾ, मवाली अचण वारो हूंदो पाणे धोंदो था। हा साईं ॾिसूं था। पावली अच पाण हलो। अबा लालू ॿियनि जा मसला बि हल करे थो यार, असांजे मसले खे बि त मुंहुं ॾे न। मुंहुं ॾियाए घणी देर में मूंखे वापसि ॾेई वेंदे? छा वापसि ॾेई वञाए? मुंहुं तो त चयो मूंखे मुंहुं ॾे। हाणे ॿुध, मां पंहिंजो मुंहुं ॾियां थो, तूं खणी वञ। मां हिते उतां किथे वेठो, मूंखे वापसि ॾेई वञजाए। बाबा मुंहिंजो मतिलबु आहे त असां वारो मसलो बि हल कर। कहिड़ो मसइलो अञा तुंहिंजो आहे? अबा तूं पंहिंजे सावरनि खे सम्झाए त मवाली ऐं उनजी घरवारी खे असां ॾे छॾनि। अच्छा इहा ॻाल्हि आहे, इहो को मसइलो आहे? चाचा गोबाटा मवाली ऐं पावली सुभाणे तव्हांजे घर हूंदा। हा बा, पोइ मां इहा ख़ुशख़बरी सेठाणीअ खे ॿुधायां थो वञे त मवाली ऐं इहा पावली असां वटि रहंदा। रहंदा? चरियो थियो ई छा? रहंदा कीअं? शाम जो पंहिंजे वापसि घर वेंदा? अरे अबा लालू, पोइ हिकिड़े ॾींहं लाइ तोखे मिंथ मेड़ छो कयां हा? बाबा असांजो मसलो इहो आहे त जीअं चिलकड़ी मिठल जे घर वई आहे, सेठाणी ऐं मां हिक ॿिए जा पारू था मुंहं ॾिसी ॾिसी थकिजी पिया आहियूं। कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां? अबा हिक ॿिए जे बूथनि खे छॾियो, हर किना थींदो। टीवी ॾिसो, को ड्रामो को भलो चङो ॾिसो। बाबा टीवी बि बोर थी करे। अबा टीवीअ में अंग्रेजी ख़बरूं ॿुधंदा हूंदो न, सुबुह आवाज़ बंदि करे अंगूठो सम्झंदो। अबा लालू हाणे ॻाल्हि ॿुध। हाणे हिन में सोचे त ॻाल्हि ॿुध, सवेल गाना पियो ॿुधाईं छा? असां इहो चाहियूं था त पावली ऐं मवाली गॾु अची असांजे घर में असां सां रहनि। सफ़ा बाबो वेठो आहे, अकेला थी पिया आहियूं। जाॾे घर ॾे ॾिसूं था ताॾे वेरानो ई वेरानो आहे। वन खादम थई इहा कहाणी लिखंदो आहे न, सीन में छा कंदो आहे ख़बर अथई? पहिरियां सॼी ड्रेग आख़िरी लाइन में लिखंदो त मक़सदु मुंहिंजो छा हो। तो बि साॻियो कमु कयो आहे। मां तुंहिंजी ॻाल्हि सम्झी वियो आहियां। असल में मसइलो इहो आहे त मवाली जो जंडो पाड़ो लिखियलु आहे, मूं वारा साहिरा कोन मञंदा। तॾहिं त तोॾे आयो आहे त तूं पंहिंजे साहुरनि खे राज़ी कर, बाक़ी हिन पावलीअ खे मवाली बाबा पाणे सम्झाईंदो। ठीकु आहे चाचा, मां कोशिशि कंदुसि। मां चवां थो त मवाली पंहिंजी माउ सां गॾु रहे। अस्सलाम वालेकुम टोनी। वालेकुम सलाम बाबा। यार कमदार टोनी लालू सां मिलणो आहे। लालू सां खेर में दाह ॾियणी आहे। कंहिंजी दाह? वरी छा शैताननि वरी का शैतानगिरी कई आहे छा? यो सुतली सूबेदार मुंहिंजी होटल बंदि करायो आहे। सुतली बंदि करायो वियो तुंहिंजो होटल? पोइ तो में ज़रूर को फॉल्ट हूंदो। न न, सुतली सूबेदार चए थो ईदन जुमन के वेहण न दे। हाँ अब आया ना ऊंट पहाड़ के नीचे। कई ही न का गलती? अरे तू ने ठगन के होटल में वेठ छो तो दी? यार कमदार टोनी, हिक त मुंहिंजी रोज़ी आहे, ॿियो ईदन जुमन ये शैतान त आहिनि, पर उन्हनि खे होटल ते मना थो कयां, सॼे ॻोठ खे था चोरनि। पोइ को बि मुंहिंजी होटल ते गिराक अचे ई कोन थो। हाँ ठीक है, हाणे तू ईअं कर, सुभाणे 10 बजे तू औकात ते, मुंहिंजो मतिलबु त औताक ते अचिजांइ यार। लालू साहब सां दू बदू मीटिंग कराईंदो थी, दू बदू। बड़ी बात मानता है अपना भाई अपना। ठीक है, पोइ सुभाणे सुबुह जो 10 बजे ईंदुसि। बाबा बेड़ी पार बेड़ी पार। माशाल्लाह। यार कोई हिलाए जा रहा है मुझे। चाचा रिवर्स में तू ब्लैक एंड व्हाइट दौर जो माण्हू आहीं न? हा वाह, मां उन दौर जो माण्हू आहियां जंहिं दौर में टीवीअ में रंग बि कोन विधा आहिनि। ऐं टीवियूं जेके आहिनि न, उहे दरीअ वारियूं हूंदियूं, बसि हीअं खुलंदियूं ऐं हीअं बंदि थींदियूं। एंटीनाऊं छित ते टंगड़ियूं पवंदियूं ऐं उहे एंटीनाऊं फेराइण जे लाइ घणनि माण्हुनि जा कंध बि भॻा। कंध भॻा मतिलबु मरी विया। ईअं बि ऐं हूअं बि, ईअं बि ऐं हूअं बि। मतिलबु सम्झ में न आयो। मतिलबु इहो त कंध भॼण माना कोठे तां किरण न हूंदो, पर कोठे ते एंटीनाऊं सेट करण जे बहाने घणनि पंहिंजूं एंटीनाऊं सेट कयूं पाड़े वारीअ सां। चाचा तुंहिंजी महिरबानी जो पुपू वॼाई, मूंखे असुल ॻाल्हि यादि अची वई। असुल ॻाल्हि का ॿी ही छा? दस मां ॿीहर वॼायां। न न हाणे न वॼाइजांइ, वरी यादि आई विसरी वेंदी। चाचा पुराणे जग जा माण्हू, अड़े निभागा जग जा न, बाक़ी गिलास जा, अड़े पुराणे जुग जा। हाँ हाँ, मां बि ईअं ई पियो सोचां त कंहिं पुराणे माण्हूअ तुंहिंजे दिमाग़ में इहा सोच डावाडोल कई आहे। अड़े सफ़ा को निभागो ही। अड़े डावाडोल न, इन खे चइबो आहे डाउनलोड। इहो मां उतां अंग्रेज़नि खां सिखी आयो आहियां रिवर्स में। हा हा ईअं बि सही,
पर मां सोचां थो चाचा रिवस में पंहिंजी ज़ाल पावली खे वठी वञी अलॻि कंहिं घर में रहां। ॻाल्हि त भली थो करी मवाली, पर इहा ॻाल्हि तोखे पहिरियां सोचणु खपे हा न। सावरनि में माण्हू ईअं आहे जो जोही वारी बस में बि ईअं ई थींदो आहे, मुसाफ़िर वेठो हुजे थोरी देरि खां पोइ हुनखे चवंदा आहिनि उथ तव्हां ते लेडी थी विया। एॾी ख्वारी थियण खां पोइ तव्हांजो ख़बर पवंदी त हमरा वञी छित ते वेठो रिवस में। चाचा ॻाल्हि त भली थो करी, मां बि इहो ई त सोचां न माण्हू इज़त सां टरी टारो करे हरू भरू घर में वेही परायो गारो त न करे न। हा कुझु तूं ॻाल्हि खे चोर, मां बि लालू खे चवां थो उनजी हलंदी पुॼंदी हिन घर में तमामु घणी अथई। हा चाचा, जेतिरी न लालू जी हिन घर में हले थी एतिरी मुंहिंजी हले हा त मां घर ई कोन छॾियां। हा मां लालूअ खे चवां थो, लालूअ जो चवणु कोन मोटाईंदा। ॿुधो कोन अथई, शींहं चढ़े मुंहुं बि कोन खाईंदो आहे। ईअं न आहे शींहं चढ़े मुंहुं, यार मुंहुं चढ़े शींहं बि न खाईंदो आहे। हा चाचा रिवस में न मॼाईस, वरी यादगिरी मूंखां विछड़ी वेंदी। मां बि मासी सुरीले खे चवां थो तूं कुझु लालूअ खे चओ त मुंहिंजो कमु अॻिते वधे। अदा रिवस में मवाली आयो आहे? हा आयो आहे। अदा तोखे नया मवाली खिया गॾ वारा खुर मथे करे छो वेठो आहीं? हेठि वे, ठावा हिते सुबुह खां सुकी विया आहिनि, तूं ठावा मल मां पाड़े खां थी अचां थी। तूं वरी काॾे थी वञी? ॿ पहिरें वयूं न, हाणे वरी तूं बि मुत फिरी वञे थी। मर्द घर में वेठा न, हे मायूं वरी ॿाहिरि। हे मुल्क पाकिस्तान ठही अंग्रेजनि जो दौर न आहे जो मुत फिरी थियूं मायूं ॿाहिरि जो वञो। बस करे वेही रहो, मट कर वेही ठावा थो, अता वरी कचहरी करी वेही आयो ॿई वांदा। अरे मवाली, हे तुंहिंजे करे मूंखे बि लेपो ॾियो थी वञे। चाचा रिवस में तो वारो सवेर को जेको जोही वारी बस वारो मिसाल आहे न, गाटे में ठका थी वियो। जेॾी महिल का वरी न उठ सीट तां, पर मां त चवां थो तूं बि ख़ौफ़ कर। एॾी महिल छुतो पियो बि हाणे चढ़ी वई त बचंदे बि कोन। हाणे हले हमरा ई करे ठाम दो। हाणे बस हितां तो शुरू कर। यो वरी छा कई? शागिर्द ना फरमान की उस्ताद दिलाती शैतान ताज़ियूं ख़बरूं हाज़िर आहिनि। कौन को उस्ताद? मुझे मतलब है त ॻाल्हि आहे उस्ताद। गोबाटो लालू वटि आयो, चयई त मवाली ज़ाल सूदो मूसा ऐं सेठियाणी सां गॾु रहे। लालू चयो त जॾो पाड़ो लिखियल आहे, सुरीली मञंदी कान डीज़ल ते। मां वरी बि कोशिश कंदुसि, ख़बरूं ख़तम टेड़ियूं। मतलब त असां कंहिंजो पासो वठूं उस्ताद? तव्हां उन जो पासो वठो जंहिंजो ख़बरुनि में मथे ज़िक्र कयोसीं। ख़बरुनि में ज़िक्र? सेठियाणी? सेठियाणी न, उहा त उम्मीदवार आहे ॼट पंहिंजी नोखे घर में रहण जे लाइ। मवाली अरे हू तव्हांखे मोचड़ा हणंदो, मोचड़ा सम्झो ॻाल्हि खे। इहा ॻाल्हि बि सही आहे, वञा त लालूअ खे चोरियूं त उहो इहो कमु न कराए। तव्हां लालू जो पासो वठो जीअं तव्हांखे ॿधाइण में उनखे सहूलियत लॻे। हाँ इहा ॻाल्हि बि आहे। बाक़ी बचो केरु? उहो बचो जेको सभिनी लाइ कंदो ॾचो। केरु उस्ताद? अरे माई सुरीली लालू वारी ससु डीज़ल ते। वाह उस्ताद वाह, वाह जो धक कयो अथई। हाणे तव्हां सुरीली खे यादि ॾियारींदो त जॾो पाड़ो लिखियल आहे। सही, माना पहिरियों शिकार सुरीली। शाबाश, अञा बि ॻाल्हि नथी ठहे त पोइ मजबूरन मवाली खे चोरजा। उस्ताद मवालीअ सां ते अॻे ई ॾमरियल आहे। ॾमरियल खे दोस्त बनाइण तव्हांजो कमु आहे, बाक़ी शागिर्द मुंहिंजा छाजे लाइ आयो? ओके उस्ताद। तूं त यार सफ़ा ज़ाल जो मजू थी वई। हा सही, मां मजू थी विया, बाक़ी तूं रोज़ मुंहिंजी ज़ाल खे मारी थो। मिठल जी बाबल, तूं अहिड़ो मोतबर थी वई जो हिन सिकी लधीअ जे करे पंहिंजे मां जो दुश्मन थी पियो। हल साईं, तो मां खे बि खणी छॾियो, ठीकु को, पर ही वल्लू व्याजी व्याजनि जा पैसा ॾेई कमाए तोखे ताकियो। अरे तूं हुनखे गाह बि नथो ॾी छो? बाबल ॿ टे दफ़ा बरसी तूं अॻियां रखियो अथमि, सूंघे वरी छॾे थो ॾी। बाक़ी अहिड़े कंटी ॾारे जेतिरा पैसा मूं वटि बि कोन्हनि। बस न ताणो वल्लू कंहिंखे वणे न वणे, पर विचां गिरह ज़रूरु खणे। ए छोरा तुंहिंजे दिलि मां बाबल जी इज़त ई ख़तम थी वई आहे। बाबल ज़ालू आंड्रा अथई, आंड्रा। ऐं मां साड़ोली ससु थी पंहिंजी न नुंहं जे मथां इल्ज़ाम थी हणे, इहा सही ॻाल्हि आहे।
हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, जेकॾहिं हिन घर में चिरकिड़ी जी इज़त न थींदी न, मां ही घर बि छॾे ॾींदुसि। अब छा है बंबू? यार मूंखे यकीन कोन पियो अचे त तूं साड्रे वांगुरु रंग मटाईंदे, मूंखे यकीन ई नथो अचे। ऐं मूंखे बि ख़बर न हुई त तुंहिंजी सॻी भांज ते इल्ज़ाम लॻंदो ऐं चिब वांगुरु तूं अखियूं टिमकाईंदे। ऐं तूं पंहिंजी ज़ाल खे कुझु बि कोन चवंदे, घटि में घटि तूं बंदूक मां हिकिड़ो ठकाओ त कढ न। अरे मुंहिंजी ज़ाल पोया, पहिरीं तुंहिंजी माउ वा माना माधर। मां भली हुजे बाबल, जेकॾहिं अम्मा ग़लति हूंदी त हुनखे ग़लति चइबो। जेकॾहिं सच जे करे तोखे मच थो लॻे त फायर ब्रिगेड घुरा पंहिंजे अंदर जी पाहे ॾिसां, मां हलाए थो। हे सॻो पुटु हुजे हा त पातरनि सां नूर उञाए छॾिया, दुआ कर ने थुलीअ खे तो बचाए वेठी थी। अमाई सुरीली खुश ताहीं न छो, छा थियो डीज़ल ते? हाँ, मां तो शैतान खे ॿुधायां त असां ख़ुशि आहियूं, जीअं त सुभाणे असांजे ख़ुशियुनि खे खोटण शुरू करी, ईअं न? माई सुरीली सफ़ा अहिड़ी ॻाल्हि कान्हे का, मां त तोखे मुबारक ॾियण आयो आहियां। मुबारक? वरी छाजी मुबारक? नेठ मवाली खे जंडरे पाड़े खां आज़ाद करे ज़ाल समेत गोबाटे जे घर रहण जे लाइ राज़ी थी वई आहीं। मवालीअ खे पंहिंजे पीउ गोबाटे वटि छॾियां, इहो ख़्वाब कॾहिं ॾिठो हुई? ख़्वाब न, इहो गोबाटो न, पर गोबाटे जे अॻियां मुंहिंजो नालो न खणजां डीज़ल ते। ईअं न थिए त लालू मूंखे किथे सज़ा ॾेई छॾे डीज़ल ते, उनजो ज़िम्मेवार केरु आहे? न न, कान थी खणा तुंहिंजो नालो, इहो त ॿुधा छा ॿुधायो गोबाटे? इहो गोबाटो लालू वटि आयो हो त सावरनि खे राज़ी करे, ऐं मवाली इहो पावली सां गॾु असांजे घर अची रहे डीज़ल ते। कूड़ त नथो हणी न? इन करे तोसां ॻाल्हि कयां ई न पियो, मूंखे ख़बर ई त तूं मुंहिंजी ॻाल्हि ते इतबार ई कोन कंदी डीज़ल ते। जा त वरी वञी लालू खे मुंहिंजो नालो ॿुधाई। मतलब त इहो सच आहे? तोखे फ़िलहाल ते इतबार ईंदो कोन, पर लालू इन जे बारे में तव्हां सां सुभाणे ज़रूरु ॻाल्हाईंदो, पोइ त इतबार ईंदई। मां थिए सेठाणी ॾे पंहिंजी धीउ छॾियां, आहियां वीचारी न? इहो त मां सोचां पियो त सुरीली मवाली सां एॾी महिनत करे ऐं जॾो पाड़ो लिखायो, इहा सुरीली आसानी सां कीअं मञी वई त मवाली ज़ाल सुधे वञी माइटनि में रहे? कान छॾींदसि, छो छॾींदसि मवाली ऐं पावलीअ खे? हाँ, चरी त कान थी, कल त कान थी, हाणे परते थी त मां वञां। की न छॾींदी, बबड़ खे बाहियूं ॾेई छॾियूं थम, केरु थो चए त शैतान कोन्हे, मां जो बीठो आहियां शैतान डीज़ल ते। सेठाणी मवाली माहौल ठाहे त तूं ते वञी ठका कजां। अल्लाह सची? पोइ तूं दिलि जाए कर, मां बंदूक खे तेल हणी थी रखां। बंदूक छो? तो जो चयो त वञी ठकाव कर। वो ठकाव नथो चवां, मुंहिंजो मतिलबु त मवाली पहिरियों वञी सुरीलीअ जी सेटिंग करे, तूं भी वञी उते पंहिंजी ॻाल्हिड़ी छॾजांइ। मवाली कहिड़ो मिस्त्री आहे? क्या सुरीली कहिड़ी सिलाई मशीन आहे त सेटिंग कंदुसि? ऐं पोइ मां वरी वञी 2-3 वॻा सिबी ईंदसि। सेठाणी सुर कर, सुर कर। सुर कयां? सुर कयां? बस कर त पाड़े वारा न ॿुधनि, चवनि था त छा त गोबाटे खे घुमरी अची वई। गोबाटा, अॼु तूं सफ़ा गोबाटो थी वियो आहीं, तुंहिंजी का बि ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन थी अचे। मां चवां थो त मवाली पंहिंजी ससु सुरीलीअ सां इहा ॻाल्हि कंदो त इहा ॻाल्हि मवाली जे ज़रिए सुरीली वटि पहुची वेंदी, मतलब त लोहो गरम हूंदो, तूं वञी ठका हिकिड़ो हथोड़ो कराए जाए। हा त पोइ ईअं चओ न, मां वेंदसि सुरीलीअ खे। बिठू छा पियो चई वॾूअ खे? हाँ त तूं घर छॾे हलियो वेंदे, तोखे हया नथो थिए? पंहिंजी अमड़ खे छॾे हलियो वेंदे? शर्म कीअं ईंदो अम्मा? ओॾी महिल शर्म न पियो अचेव जेॾी महिल मुंहिंजी चिरकिड़े ते तव्हां कूड़ो इल्ज़ाम हयो? मूं हिन सां प्यार जो परिणो कयो आहे, मां कीअं बर्दाश्त कंदुसि भला? हा हा, पसंदि जो परिणो अफाल बथव चङा, इन ज़ाल जे करे मां खे तो कूड़ो करी। हाँ, तोखे मुंहिंजो खीर पीतल आहे, मां खे छॾे वेंदे? मां कूड़ न हण, जॾहिं मां ॼाओसि न त कुतो मूंखे चक में खणी आयो, ऐं बाबर वलू वीचारे मूंखे कुते खां छॾायो, मुंहिंजो इलाज कराई, मूंखे वॾो कयईं, ॾखु कयईं। हा पुट, तुंहिंजो ॾोह नाहे, नंढपण खां जो वठी कुतनि जो खाधल ई, आदत बि तुंहिंजूं कुतनि जहिड़ियूं थींदियूं न। लेडी बंदूक तुंहिंजो ठका, पुट खे मां कुतो करे छॾियईं, बाक़ी हाणे पराई ॼाईअ खे तूं बचकींदीअ? मां कसम थी बाबर वलू जी बेहया जो, सची ॿुधा मां तुंहिंजो पुटु आहियां। मां ते शक थो करी? हाँ, कहिड़ी मां भोप आहियां जो पराए बचनि ते मां हथ रखंदमि हर भरो?
ॻाल्हाइणु अचई थो हां बीह त सही आय अम्मा मुंहिंजी टंग मुंहिंजी छॾे असल में तुझी मां के नहीं आ चप्पल हरणी मुके हुई तुझो तो बहानो हुयसि हाणे ठहियो सेठाणी थी माना पंहिंजे पुट खे बि नसीब तुंहिंजो तोखे लॻी वियो जेकॾहिं नसीब मुंहिंजो आहे न त पोइ हाणे चप्पल खां बि आङूठो हाणे जेका इहा पंहिंजी हिकिड़ी चप्पल अथई न इन सां कंदी वटि मंडक मंडक ओ छोरी ईअं न कर न भागी आहे हिकिड़ी चप्पल मोटाए दे मूंखे पंहिंजो जूतो असुल न ॾींदी सां हाणे पेर उघाड़ा करे घुम त मज़ो अचई छोरा वाछू बुझो तो खिंडड़ी चवी न तो पंहिंजी रन खे त चप्पल मूंखे मोटाए दे मुंहिंजो कुझु न वञे छोरी इहो हिकिड़ो पादर चांहि में बोरे पापो करे खाईंदी छा मम्मी कज़ी इहो रवाज न तहां में हूंदो असां में नाहे चिकनी चप्पल न ॾिजसि चप्पल चरी आया छा हिन दफ़े चप्पल न मिलंदसि न अॻे दफ़े तके तके निशान वणंदी अचे वलू ताजी तहां बि नी समा हिकु कहाणी थी कयां हा ठीकु आहे ॾिसूं था चिकनी हले अंदर हलूं मूंखे हथ ॾे मां हाणे घुमी बि सघंदसि अलाए न एॾो धकड़ बाबी ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।